अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवांखे भली कार। नाज़रीन, बुलेटिन में अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। अमरीकी सेनेट जे परॾेही राब्ता कमेटीअ जे चेयरमैन बॉब मेनेंडिस जो चवणु आहे त ॿोॾ खां मुतासिर पाकिस्तान खे मिलियल इमदाद हिक फुड़े खां वधीक नाहे। न्यू जर्सी में तक़रीब खे ख़िताब कंदे सेनेटर बॉब मेनेंडिस पाकिस्तान में ॿोॾ जी तबाहीअ ते चयो आहे त पाकिस्तान लाइ इंटरनेशनल डोनर्स कॉन्फ्रेंस थियणु घुरिजे ऐं अमेरिका खे पाकिस्तान खे डिज़ास्टर पैकेज ॾियणु घुरिजे। IMF तरफ़ां बि पाकिस्तान खे वधीक रिलीफ मिलणु घुरिजे। हुन जो चवणु हो त यूक्रेन ऐं अफ़गानिस्तान वांगुरु अमेरिका में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे आर्ज़ी तहफ़्फ़ुज़ जो दर्जो ॾियण जो मुतालबो करे रहिया आहियूं ऐं हू इहो मामिलो पाण सदर जो बाइडन आॾो रखंदो। उन खां अलावा पाकिस्तान जो दौरो कंदड़ कांग्रेस जे मेंबर शीला जैक्सन बि अमरीकी सेनेट खे अखियुनि ॾिठी सूरत-हाल खां आगाह कयो ऐं चयो आहे त पाकिस्तान में ॿोॾ जो पाणी निकिरण में 6 महीननि खां वधीक वक़्तु लॻी सघे थो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।